बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया है हो व्यूज़ टाइम। मां आहियां महताब अली नूर। अॼु जूं अहम ख़बरूं जेके आहिनि उहे आहिनि त हिकु त क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे। उन सां गॾोगॾु स्पीकर जेको इजलास अॼु शुरू कयो आहे क़ौमी असेंबली जो, डेप्यूटी स्पीकर जी सदारत हेठि इजलास थियो ऐं उहो इजलास बि बिना कंहिं बहस जे मुलतवी कयो वियो। जेतोणीकि अपोज़िशन जा जेके मेंबर्स हुआ उन्हनि पारां मजमूई तौर ते डेप्यूटी स्पीकर खे इहो चयो वियो त बिना कंहिं सवालनि जवाबनि जे वक़फ़े जे अवां डायरेक्टली बेतमादी रिथ ते वोटिंग शुरू करायो। पर डेप्यूटी स्पीकर कासिम सूरी जो इहो चवणो त मेंबर्स छाकाणि त सवालनि में इंट्रस्टेड नथा नज़र अचनि, तंहिंजे करे इजलास जेको आहे उहो 3 अप्रैल ताईं मुलतवी कयूं था, जंहिं ते अपोज़िशन पारां घोड़ बि कयो वियो। हिन वक़्तु प्रेस कॉन्फ्रेंस हलंदड़ आहे जंहिंमें शहबाज़ शरीफ़ जो चवणो त स्पीकर ऐं हुकूमत पारां पार्लियामानी जेके रिवायतूं आहिनि उन्हनि खे धूड़ कयो वियो आहे। क़ौमी सलामती जे हवाले सां पार्लियामानी कमेटी जो इजलास बि थियणो आहे जंहिंमें अपोज़िशन खे जेतोणीकि दावत बि ॾिनी वई, पर अपोज़िशन पारां उन सलामती कमेटी जेका पार्लियामेंट जी आहे उन में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मुबैना धमकियुनि वारो जेको ख़त आहे उन जा पराॾा बि हलंदड़ आहिनि। क़ौमी सलामती कमेटीअ जे अॼोके इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां इन ख़त जे हवाले सां कुझु सबूत जेके आहिनि उहे अस्करी क़यादत जे साम्हूं रखिया विया आहिनि। अमेरिका ते जेके इल्ज़ाम हया पिया विया, अमेरिका इन हवाले सां तरदीद करे चुको आहे। अॼु जी इहा बि अहम ख़बर आहे त अमेरिकी परॾेही वज़ारत जेका आहे उन पारां तरदीद कई वई आहे त असांजो इन बेतमादी रिथ जे मामले सां बि को तालुक़ु न आहे। असांजे कंहिं माण्हूअ फ़र्द या कंहिं इदारे पाकिस्तान खे को बि ख़त न लिखियो आहे। जंहिंखां पोइ वफ़ाक़ी वज़ीरनि पारां इन हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस दौरान लंडन जो ज़िक्र कयो वियो, नवाज़ शरीफ़ जो ज़िक्र कयो वियो, भारत ऐं इसराइल जो ज़िक्र त कयो वियो, पर अमेरिका खे इन ख़त में इन्वॉल्व अॼु जेको आहे उहो न कयो वियो आहे। मजमूई सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼोका असांजा पैनलिस्ट जेके आहिनि जिन जॉइन कयो आहे, सीनियर तजिया निगार एम्बेसडर डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब आहिनि, नसीर मेमन साहब असां सां गॾु आहिनि, इनाम भट्टी साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब बि असां सां गॾु ई आहिनि। ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां नसीर साहब अवां खां शुरूआति कयूं पिया। अपोज़िशन जीअं चए पई त पार्लियामानी रिवायतुनि खे धूड़ कयो वियो आहे ऐं अपोज़िशन इहा बि दावा कई आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान छाकाणि त हिन वक़्तु ताईं डिले टैक्टिक्स जो जेको रस्तो इख़्तियार कयो हो, जंहिं ते पाण मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में डिस्कस बि कंदा रहिया आहियूं, उनजो सबबु इहो त इमरान ख़ान को महफ़ूज़ रस्तो घुरे पियो। अपोज़िशन उनखे अर्ली इलेक्शन्स जे हवाले सां महफ़ूज़ रस्तो त ॾेई सघनि था, पर बेतमादी रिथ वापसि न वठंदा। जी बिल्कुलु, ॾिसो इमरान ख़ान जेका यानी नंबर्स हुआ उहा गेम उनखे हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे उनमें का शक शुबो को मुंझारो को इबाम न रहियो आहे। ख़ान साहब खे चङी तरह ख़बर आहे त नंबर गेम में ही इज़ आउट। सो हाणे एज़ अ लास्ट रिज़ॉर्ट हाणे हू छा करे सघे थो, हाणे हुन वटि ऑप्शन आहिनि छा करे, मक़सदु छा झेड़ो करण जी पोज़ीशन में आहे त कंहिंसां करे कहिड़े बुनियाद ते करे जिन ते हुन भाड़ियो पे उहे सभु ख़ान साहब खे अखियुनि जे साम्हूं दुबण में धिको ॾेई सलाम करण खां सवाइ रवाना थी विया। तंहिं करे उहो ऑप्शन थी वियो दरवाज़ो बंदि। हाणे ॾेई वठी हुन वटि हिकिड़ो ई ऑप्शन आहे त हू हिकिड़ो ज़ाहिर आहे वोट आउट थियणु प्राइम मिनिस्टर तौरु बेतमादीअ जे रिथ जे शिकिल में इहा हिकिड़ी डिसग्रेस त आहे पॉलिटिकली स्पीकिंग, जेतोणीकि आहे डेमोक्रेटिक प्रोसेस, पर बहैसियत वज़ीर आज़म जेकर वोट आउट थी वञे ऐं वरी सो ख़ान साहब जहिड़ो माण्हू जेको पंहिंजे साॼे खाॿे मेलनि ताईं कंहिंखे पाण जहिड़ो माण्हू सम्झंदो ई न आहे, उन लाइ इहा शइ या ह्यूमिलिएशन एॾो सवलाई सां उहो हज़म करे एब्ज़ॉर्ब करे इहो ॾाढो ॾुखियो आहे। हूअं त कंहिंखां बि न थींदी, सची ॻाल्हि इहा आहे, पर साईंजन जी जेका इमरान ख़ान कुझु वधीक इगोइस्ट आहे, हुनजी जेका वॾाई ऐं तकबुर असां ॾिठो आहे त हुनजे लाइ त इहा नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, त इहा शइ एक्सेप्ट करे सघे। त असेंबलियूं टोड़ण वारा ऑप्शन हलिया विया उहे सभु, त ज़ाहिर आहे हाणे हुन वटि मुंहिंजे सम्झ मुताबिक़ हिकिड़ो ई ऑप्शन आहे। ख़त वारो मामिलो को रिज़ल्ट न ॾेई सघियो, स्पार्क न करे सघियो, हुन कोशिशि कई त हिनखे को वॾो नेशनल इशू ठाहियां, मां हिन सां वॾो नेशनल हीरो थी वञा, पर ख़त में सब्सटेंस कोन्हे को, जे हुजे हा त हींअर ताईं हिन जूं 50,000 कापियूं विराइजी चुकियूं हुजनि, बिल्कुलु ॻाढ़ा लीका पाए विराइनि हा, पर ख़त में सब्सटेंस कोन्हे। हिकिड़ो ॾाढो पुअरली ड्राफ्टेड इहो स्क्रिप्ट आहे जंहिं बि ख़ान साहब खे ठाहे ॾिनो। मूंखे त लॻे थो त माज़ीअ में ॾिसां थो त अहिड़ा अकुलमंदी जा कम घणे भाङे फरोज़ नसीम साहब करे ॾींदो अहिड़ियूं ख़िदमतूं। सो को अहिड़ा ई ॿिया बि अकुल जा अकाबर जेके ख़ान साहब सां बदकिस्मती सां गॾु हुजनि, अॼु हुनखे ॾींहं ॾेखारिया आहिनि, त हाणे हू चाहींदो हूंदो उहो बि फ्लॉप थी वियो सॼो शो। त मुंहिंजी अंडरस्टैंडिंग इहा आहे जेको रिपोर्ट बि थिए पियो त हाणे हू उन्हनि धुरियुनि सां राब्ते में आहे त कंहिं तरह
भला मूंखे इज़त सां रवानो कयो, मूं तव्हांजी जेतिरी वसार ख़िदमत मां करे सघियुसि, जेके 2-4 ॾींहं मूंखां पुॻा, जॾहिं मथे खे ज़ोर चयो मथे खे ज़ोर ॾिनमि, जॾहिं टंगुनि खे ज़ोर चयो टंगुनि खे ज़ोर ॾिनमि, त हाणे भला मूंखे दर ताईं कंहिंखे चओ, नौकर खे चओ त छॾे अचे दर ताईं, तव्हां नथा हलो त आई मीन सवली सिंधीअ में जेको आहे मां हवालो ॾेई। सो हाणे हू चाहे थो त को अहिड़ो एग्ज़िट थी वञे, का अहिड़ो नेगोशिएटेड सेटलमेंट थी वञे जंहिंमें मां घटि में घटि को ऑनरेबल एग्ज़िट वठां। जी पर मुखालिफ़ धुर खे छो त हाणे सॼी सिचुएशन जी ख़बर आहे, ऐं ॾिसो ही जेकर पॉलिटिकली बिहेव कंदो रहियो हुजे हा न अॼु ताईं मुखालिफ़ धुर सां एंगेजमेंट या जनरली जेका हुनजा एटीट्यूड्स, त हिन मौक़े ते बि शायदि हली वञी या पुठियां बैकग्राउंड चैनल्स यूज़ करे उन्हनि खां को नेगोशिएटेड सेटलमेंट ऐं ऑनरेबल एग्ज़िट वठी सघे हा। पर जेको हुन जी सॼा रवैया रहिया, जेका ज़बान हुन इस्तेमालु कई, हुनजे वेझनि सलाहकारनि जेका ॿोली या इस्तेमालु कई, जेकॾहिं फैसिलिटेटर्स जेके आहिनि जिन ऑफर कई हुई नसीर साहब, उन्हनि खे बि ऑन बोर्ड वठे आहे हिन वक़्तु ताईं मुख़्तलिफ़ मामलनि में, त बि शायदि उनखे इहो सेफ वे मिली सघियो पए। न ऑन बोर्ड हुनखे कंदो अचे हा त शायदि फैसिलिटेटर हथ बि न कढण सां ज़रूरु का शइ ओवरऑल परफॉर्मेंस खां सवाइ यकीनन ॿी बि का अहिड़ी शइ ज़रूरु हुनखां सरज़द थी आहे जंहिंजे करे उहे बि हाणे हुनखे बिल्कुलु हथ कढी बीठा आहिनि, जंहिंखे सवली सिंधी में चए। सो पर मां इहा ॻाल्हि थो करियां त हाणे उहे फ़र्ज़ था कयूं हिकु घड़ी लाइ त उन्हनि कंहिंजी असां फ़ोन मिलाई हुजे, को नियापो कयो हुजे, पर ठहियो जहिड़ा जहिड़ा पंहिंजी जाइ ते, भला हाणे वेंदे वेंदे अमला खे असां रवानो करण जो। पर मूंखे लॻे थो त मुखालिफ़ दौर एतिरी हाणे स्टबन थी चुकी आहे, ऐं उहो रद्देअमल आहे हाणे मुखालिफ़ दौर जे अॻवाननि जो, जेके पुठियनि हूअं त सॼो अरसो, पर ख़ासि करे पुठे महीने खनि में जेका जलसनि दौरान ख़ान साहिब ज़बान इस्तेमालु कई आहे, ऐं पाण या हूंदो आहे न ॿिया कनि त चइजे था ॾिसो मां तव्हांजी ॾाढी इज़त कंदुसि, ही किना ॾाढा मां 2-3 भेरा छिड़बू बि ॾिनियूं पर मुंहिंजी ॻाल्हि न पई मञा। बिल्कुलु हिमसेल वज़ीर आज़म साहिब जी ॿोली तव्हां हिक हिक जलसे जी ज़बान पढ़ी खणी ॾिसो त उनजे नतीजे में हाणे मुखालिफ़ धुर वटि एतिरो हैट्रिक जमा थी वियो आहे, एतिरो शदीद चेड़ वारो इश्तिहाल वारो रद्देअमल आहे, जो हाणे हू हुनखे को बि ऑनरेबल एग्ज़िट बि नथा ॾियणु चाहिनि। गुज़िरियल ॾींहुं उहा जेका पावरफुल धुर आहे ज़रियनि इहा दावा कई आहे त गुज़िरियल ॾींहुं उन्हनि पारां इमरान ख़ान खे बि मैसेज ॾिनो वियो ऐं अपोज़िशन खे बि मैसेज ॾिनो वियो, जंहिंमें इमरान ख़ान जी इहा ख़्वाहिश जो इज़हार कयो वियो आहे त हू चवे पियो त जेकॾहिं बेतमादी ॾिठ मां वापसि वठो या मूंखे को फेस सेविंग जो मौक़ो ॾियो त असेंबली टोड़ण जे लाइ बि राज़ी आहियां, पर इन में बि शायदि घणी देरि थी चुकी आहे। तमामु घणी देरि थी वई न। ॿी ॻाल्हि इहा त इहा त अहिड़ी पॉइंट इहा त पॉलिटिकल डायलॉग जो मैटर हो, इहो त जेकर मां चवां थो न को सलाम दुआ जा रस्ता माण्हू खुलियल छॾे एतिरो रखी अचे त पोइ इहा ॻाल्हि त सिधो सो साम्हूं पाण वेही बि कराए पिए सघियो बैक चैनल्स खां। माना इन नंढी शइ जे लाइ, एतिरी नंढी शइ जे लाइ मथां खां फ़ोनूं कराइण जी नौबत इन करे आई आहे न जो मुखालिफ़ धुरनि सां कम्युनिकेशन जा दरवाज़ा शट डाउन करे छॾिया आहिनि, स्लैम करे छॾिया। दे जस्ट डोंट वांट टू लिसन त उहे सॼे रवैयनि जा नतीजा, तंहिं करे हू हाणे डिटरमिंड आहिनि। हू ॾिसो केॾा बि नफ़ा नुक़सान, हीअ जेके मुआइदा थियनि पिया मिसाल तौर सिंध ते जेके नवाज़ लीग पे करे, पीपुल्स पार्टी पे करे, हिननि खे ख़बर आहे त हिन जी पॉलिटिकल कास्ट आहे सिंध में, हिनजो रद्देअमल छा अचिणो आहे, अञा उहो पार्ट रहियल आहे। हीअ त वॾो गोगा पियो थो हले, त उहा ॻाल्हि नथी पई थिए न। पर उनजे बावजूदि हू एतिरो रिएक्शन जी इंतिहा थी वञनि जो हू चवनि था कम वाट में हाणे असां इहो वजु न छॾींदासीं ऐं बिल्कुलु तोखे ग्रेसफुल एग्ज़िट न ईंदासीं। इहा हिकिड़ी ॿी हिकिड़ो रद्देअमल वारी एक्सट्रीम आहे जंहिंजे करे मुखालिफ़ धुरनि लाइ उहो दरवाज़ो खुलियल नथी छॾणु चाहे। लास्ट रिज़ॉर्ट तौरु मूंखे लॻे थो जेको अॼु सुभाणे में ख़िताबु करिणो अथसि त मूंखे लॻे थो त लास्ट ऑनरेबल एग्ज़िट जो ऑप्शन इहो आहे त पाण गुड बाय करे क़ौम खे सलाम करे ऐं हाणे त उहो मरहलो ग्रेसफुल एग्ज़िट वारो एक्चुअली ते विञाए चुको आहे। पर पोइ चई सघिजे थो त मां वोट आउट कोन थियुसि, मां माण्हुनि खे बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु इहा ई ऑफर ॾिनी ऐं सलाह ॾिनी इमरान ख़ान खे त छाकाणि तव्हां पंहिंजी इनिंग्स खेॾी चुका आहियो, हिन वक़्तु तव्हां वटि नंबर्स बि पूरा न आहिनि, असां ऑलमोस्ट डबल सेंचुरी करण जे वेझो आहियूं, 199 अपोज़िशन जा वोट्स हिन वक़्तु आहिनि नसीर साहब। त बिलावल चयो त ऑनरेबल वे अव्हां लाइ इहो ई आहे तव्हां इस्तीफ़ा ॾियो ऐं पार्लियामानी रिवायतूं जेके आहिनि उन्हनि खे बरक़रार रखो, का नई रिवायत क़ाइमु कयो। मां त सम्झां थो त डिसेंसी जी तक़ाज़ा ज़ाती तौर ते बि अथसि, पार्लियामानी मैटर्स में बि अथसि। हिकु प्राइम मिनिस्टर लाइ वोट आउट थियनि, मूं पहिरियों त गुज़ारिश कई त ॾाढी डिस्ग्रेस जी ॻाल्हि हूंदी ऐं ख़ान साहिब जे अकुल खां कमु वठे त उन डिस्ग्रेस खां पाण खे लास्ट मिनट ते पाण खे सेफ गार्ड करे ऐं ख़ुदाफ़िज़ चई माण्हुनि खे इजाज़त वठी हलियो वञे। पोइ सची ॻाल्हि आहे जंहिं वाक़ई मां सिखे, इहो असां टो जो डिबेट आहे त पब्लिक पॉलिटिक्स करे माण्हुनि वटि वञे, पंहिंजी ग़लतियूं मञे, पंहिंजी ग़लतियुनि मां सिखे ऐं हिकु वरी नए सियासी दौर जी शुरूआत करे सघे थो। ही कुड बी अ ग्रेट अपोज़िशन लीडर है, इनखे असां अंडर एस्टिमेट न करणु घुरिजे। ऐं लास्टली सर अव्हांखे छा पियो लॻे 3 अप्रैल ते जेको इजलास थींदो, अॼोको इजलास बि बिना कंहिं बहस जे मुलतवी कयो वियो, लॻे पियो अव्हांखे त संडे ते वोटिंग थींदी बेतमादी ॾिठ ते? अनलेस त हू पाण अॼु रिज़ाइन करे छॾे अॼु सुभाणे में, मूंखे लॻे थो टाइम गेन
इन लाइ कई पे ते या मां छॾियां या मथां चई को एग्ज़िट वठां त पॉसिबली हूअ जेका पाण छॾे थो वञे हथ कढी थो वञे पोइ त बेतमादी रिथ जी नौबत ई न ईंदी। इहो टाइम मार्जिन में लास्ट हिकु ॿिनि एफर्ट्स लाइ मूंखे लॻे थो गेन कयल। ठीकु आहे सर, नसीर साहब थैंक यू सो मच। जमील अहमद ख़ान साहब अवां अचूं था, कीअं पई लॻे अव्हांखे सूरत हाल? अपोज़िशन चवे पई त हाणे असां इमरान ख़ान खे एनआरओ न ॾींदासीं। हिन वक़्तु ताईं इमरान ख़ान इहे ॻाल्हियूं कंदो रहियो त मां कंहिंखे बि एनआरओ न ॾींदुसि, पर हाणे इमरान ख़ान जॾहिं एनआरओ घुरे थो सेफ एग्ज़िट जी सूरत में त असां इमरान ख़ान खे एनआरओ न ॾींदासीं। भली छा बि थी पियो इमरान ख़ान या त इस्तीफ़ा ॾे या बेतमादी रिथ खे मुंहुं ॾिए। ही त पॉलिटिकल एनआरओ आहे न, जी पर इमरान ख़ान खे डपु जेको आहे उहो असुल डपु इहो बि आहे त उनखे असुल में जेके पहिरियां उन ॿियनि सां कई आहे तादी नैब जे हवाले सां, इन जो मक़सदु इहो चवण जो ज़िक्र करण जो मक़सदु इहो न आहे त सभु माण्हू बिल्कुलु चिटा हुया, बिल्कुलु ठीकु हुया। उन्हनि मां ॾोही बि हुया, उन्हनि मां माण्हू अहिड़ा बि हुया जिन्हनि जे ख़िलाफ़ काफ़ी साबितियूं हुयूं, बहुत जेके सियासतदान बि हुया, ब्यूरोक्रेट्स बि हुया, पर मोस्टली जेके इहे पॉलिटिकली मोटिवेटेड केसेस जेके ठाहिया आहिनि ऐं इहे क्रॉस द बोर्ड केसेस जिन न कराया नैब जे थ्रू, त उहो हाणे अपोज़िशन एतिरी त उन में तकलीफ़ में रही आहे इन मामले में, ॿिया बि माण्हू, पर ख़ासि तौर ते उहे लीडर जेके उन्हनि केसिस में उन्हनि ते एविडेंस बि न हो, उन्हनि खे फ़क़ति ॻेल्हण लाइ जेको कयो हो, त हाणे इमरान ख़ान खे ॻणती इहा आहे सेफ पैसेज में ॿ शयूं। सेफ पैसेज इमरान ख़ान जी उहा ॻाल्हि ते वई त हाणे ज़ाहिर आहे अपोज़िशन बि उहा पंहिंजी इहा रेज़ोल्यूशन कीअं वापसि करे थी सघे जहिड़ी महिल उन्हनि जी एतिरी स्ट्रॉन्ग पोज़ीशन थी वई आहे त रेज़ोल्यूशन वापसी वारी ॻाल्हि त जेका आउट ऑफ क्वेश्चन थी वई। हाणे उनखे रेज़िग्नेशन जो हिकिड़ो ई ऑप्शन बचियो आहे ऐं उन में जेकी टाइम गेन कयो आहे, अॼु शायदि ख़िताब बि करे हाणे क़ौम सां जेको कल करिणो आहे उनखे, उन में फ़क़ति पंहिंजो पॉलिटिकल हिकिड़ो भरम हूंदो आहे, हिकिड़ी पॉलिटिकल रिस्पेक्ट जेका हूंदी आहे पंहिंजे वोटर सपोर्टर में, उनखे रिवाइव करणे ऐं जेके ॻाल्हियूं कंदो असां लिखी था सघूं हाणे त कहिड़ी ॻाल्हियूं कंदो, असांखे अंदाज़ो आहे उहो ई ॻाल्हियूं कंदो जेको ख़त वारी ॻाल्हि पहिरियां कंदो, बाक़ी सभु ॻाल्हियूं जेके पहिरियां कंदो आयो आहे उहो ई कंदो। त मां केतिरी हिन मुल्क में तरक़ी कई आहे, मां इस्लामोफोबिया लाइ जंग विड़ी आहे, मां कश्मीर लाइ जंग विड़ी आहे, नेशनल जनरल असेंबली में अक़वाम मुतहदे जी जेका मां सभु शयूं कयूं, त उहे जेकी रेटरिक ऐं बाक़ी कुझु अंग अखर उन वटि आहिनि, उहे अखर जेको ॾींदो आहे उहो अॼु बि उहो ई ॾींदो जे ख़िताब उन कयो। पर असुलु उनखे हाणे शायदि इहो टाइम उन करे वरितो आहे छो जे इमरान ख़ान कॾहिं को जेल शेल नाहे ॾिठी ऐं इमरान ख़ान हिकिड़ो सॉफ्ट आहे बिल्कुलु। उनखे जेके हितां जा सियासतदान असांजा आहिनि जिन्हनि मुसीबतूं सठियूं आहिनि उनखे उनजो अंदाज़ो आहे, पर उनखे सोचे बि तकलीफ़ थींदी हूंदी, त इन करे उहो चाहींदो हूंदो त को सेफ एग्ज़िट अहिड़ो मिली वञे, का गारंटर मिली वञे, अहिड़ो इदारो गारंटर मिली वञे त इन जे ख़िलाफ़ केसिस न थींदा, त करे वेंदो जेको हाणे इन वटि चॉइस बचियो आहे। ऐं रेज़िग्नेशन में ज़ाहिर पॉलिटिकल कुझु न कुझु पंहिंजी साख बचाइण जी कोशिशि कंदो। इमरान ख़ान खे इहा उन जे ज़हन में बिल्कुलु क्लियर आहे ॻाल्हि। इहा हक़ीक़त आहे त इमरान ख़ान क्राउड पुलर आहे, पंहिंजा वोटर सपोर्टर चङी तरह पुल करे वठंदो आहे, फर्स्ट क्लास पंहिंजो जेको आहे गैदरिंग करे वठंदो आहे, पॉलिटिकल गैदरिंग, इहा बि ॻाल्हि हक़ीक़त आहे। ऐं पर उनखे इहा ॻाल्हि बि हिकिड़ी ज़हन में आहे त जेको उनखे सपोर्ट मिलणी हिन मुल्क मां उहे सपोर्ट मिली वई। उहो जेको शुरू ॾींहं खां वठी बिलावल भुट्टो चवंदो आयो आहे सिलेक्टर ऐं ॿिया सभु माण्हू सिलेक्टर चवंदा आया आहिनि, उहा जेका RTS ऐं ॿियूं सपोर्ट मिलणियूं हुयूं, हिकिड़ी आस ऐं हिकिड़ी उमेद ते इन मुल्क जा इदारा बि इन मुल्क जा माण्हू बि उन्हनि इनखे सही वरितो, इन ॻाल्हि खे फैसिलिटेट बि। हाणे ॿी जेका उनखे ॿीहर इहा ॻाल्हि, इहे फैसिलिटीज़ उनखे न मिलंदियूं। छा पॉलिटिकली एतिरो स्ट्रांग थी वेंदो त आईंदे लाइ इलेक्शन में सीटूं कढी वञे, 4 सीटूं ज़रूरु कढी वेंदो। मां न सम्झा त कॾहिं हाणे इमरान ख़ान खे इहो मौक़ो मिलंदो त हू हाणे ओवरसीज़ ते डिपेंड थो करे, ओवरसीज़ जा वोट जेके आहिनि एतिरा बिखरियल आहिनि त उहे उन वोट सां को फ़र्क़ु नथो पवे। ऐं उन जी जेका मूवमेंट हाणे जेका हली आहे, साइबर अटैक जेके हलनि था पिया, उन सां बि इन जी पॉलिटिकल मूवमेंट आईंदे लाइ उन ते बि को ख़ासि फ़र्क़ु नथो पवे, वोटिंग लाइ उनखे सीटूं कढण लाइ उन फ़र्क़ु नथो पवे। त ही इमरान ख़ान जो हाणे बॉटम लाइन इहा आहे त इन वक़्तु सेफ पैसेज बि उनखे ख़बर आहे त हाणे ॿियो को रस्तो बचियो न आहे, फ़क़ति रेज़िग्नेशन जो। को माण्हू गारंटी हुनखे ॾेई छॾे त शायदि हुन बणे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको उन एक्सप्लॉइट करिणो हो ख़त खे, मां पाण इहे ख़त नाहे,
इहो जेको आहे कम्युनिकेशन आहे इनखे पाकिस्तान फॉरेन ऑफिस जी ज़ुबान में असां इनखे टेलीग्राम चवंदा आहियूं, दुनिया में इनखे केबल बि चवंदा आहिनि। इन जो तरीक़ो इहो आहे त इहे मैसेज को विच वारो माण्हू पढ़ी नथो सघे, एम्बेसडर फ़क़ति उहो मैसेज ड्राफ्ट कंदो आहे। ख़ासि हिकिड़ी मशीन हूंदी आहे, उन मशीन में उन फिगर्स हूंदा आहिनि, उहे फिगर जे तहत उहे वर्ड्स वरी उन जा जेके जुमिला आहिनि इते अची उहे डीकोड थींदा आहिनि पाकिस्तान में। जेको कागज़ पियो ॾेखारे उहो कागज़ जो कलर उहो आहे ई न जंहिं कलर जो उहो प्रिंट आउट निकिरंदो आहे। सफ़ीर जेको कम्युनिकेशन कंदो आहे सीक्रेट, आम माण्हुनि जे लाइ सम्झण लाइ त हिकिड़ो सीक्रेट में इहे हूंदा आहिनि कम्युनिकेशन, ऐं इहे डायरेक्ट वेंदा आहिनि। इन जी ॿ टे कापियूं जेके 4 कापियूं ठहंदियूं आहिनि, 3 कापियूं मोस्टली ठहंदियूं आहिनि, हिकिड़ो सदर, हिकिड़ो वज़ीर आज़म, हिकिड़ो फॉरेन ऑफिस में। पोइ उन जी मर्ज़ी आहे त को ॿिया इदारा बि आहिनि, को उनखे ॾेई छॾींदा आहिनि। पर हाणे उनखे जेको एक्सप्लॉइट करिणो करे वरितो, उन में खटते न निकितो। अमेरिका में जेको असांजो सफ़ीर हुयो, हाणे न आहे, उन इहो ख़त लिखियो। हिकिड़ो असिस्टेंट, जेका ख़बरूं अचनि आयूं आहिनि असां वटि बि, हिकिड़ो असिस्टेंट स्टेट सेक्रेटरी जेको DG असांजे फॉरेन ऑफिस जे लेवल जो माण्हू हूंदो आहे, उन से ॻाल्हि ॿोलियूं कयूं। उन ॻाल्हि ॿोल खे असांजे सफ़ीर कीअं उनखे उन इंटरप्रेट कयो आहे ऐं उहे शयूं लिखी। असां लिखंदा हुआसीं, मां खोड़ सारी शयूं हाणे बि नथो चई सघां, जे हू मां ॿुधाए छॾियां त असांजे तालुकात जिन्हनि मुल्कनि में रहियो आहियां, लिखणो पवंदो फलाणो माण्हू मिलियो जेको फलाणो वज़ीर इहे ॻाल्हियूं पियो करे, ठीकु आहे। ऐं उहे ॻाल्हियूं स्टेट इहे पियो करे, उन जो मतिलबु ई हो, मुंहिंजो एनालिसिस, मुंहिंजो तजियो इहो आहे। हीअ सफ़ीर डेली बेसिस ते कंदा आहिनि इहे कमु, ऐं उन में ज़ाहिर आहे जे इहे ॻाल्हि आउट थी वञे। हाणे ॾिसो न, अमेरिका वज़ाहतूं थोरे पंहिंजो मज़ाक था असां उॾायूं त हिकिड़ी नॉर्मल हिकिड़ी सीक्रेट कम्युनिकेशन सफ़ीरनि जे विच में जेके सॼी दुनिया में थींदी आहे, या अक़वाम मुतहिदा में जेॾी महिल मां हुउसि त उनखे केबल चवंदा हुआसीं। असां उन मुल्क जे बारे में तजियो ॾींदा हुआसीं, उन मुल्क जे बारे में असां जेके पंहिंजो कंप्लीट थ्रेट एंड रिस्क असेसमेंट कंदा हुआसीं, उन जे पॉलिटिकल मामलात खे ॾिसंदा हुआसीं, उन जे जेके सरबराह हूंदा हुआ उन्हनि खे डिस्कस कंदा हुआसीं, उन्हनि जी फैमिलीज़ खे डिस्कस कंदा हुआसीं, उन्हनि जे फ्रंटमैननि खे डिस्कस कंदा हुआसीं। त ही ॻाल्हियूं जेके उन्हनि खे हाणे बि लीक थी वञे त ज़ाहिर आहे उन जा तालुकात ख़राब थींदा, त को अहिड़ो सफ़ीर हो जेको इहो लिखंदो असांजे बारे में। त मक़सदु चवण जो इहो आहे त इमरान ख़ान उनखे जेको उन एक्सप्लॉइट करिणो हो, इन जो फ़ाइदो ॾिसो, जे इन में को हुजे हा दमख़म इन ॻाल्हि में त असां वटि छा इंस्टीट्यूशन्स न आहिनि, उहे छॾे न उन्हनि माण्हुनि खे जेके इन्वॉल्व हुया। हाणे बाक़ी पॉलिटिकल मामला जेके आहिनि उन्हनि खे पॉलिटिकल इल्ज़ाम, जेको सलामती काउंसिल कमेटी जी जेका मीटिंग थी आहे अॼु, उन में हिकिड़ी फॉर्मेलिटी थी न, उहे ख़त जा मंदर जा जेके उन जा कॉन्टेंट्स आहिनि उहे ॿुधाया विया, ऐं उन्हनि खे ख़बर आहे जेके इहे असांजा इदारा या जेके सरबराह आहिनि उन्हनि ख़बर आहे त उन में रूटीन जी ॻाल्हि आहे। अमेरिका जेके उन जो स्पोक्समैन चवंदो रहियो आहे बिटवीन द लाइन, उन क़िस्म जी का ॻाल्हि थी आहे, उनखे सफ़ीर साहब लिखी छॾियो आहे। उन में हाणे को प्राइम मिनिस्टर खे ज़ाहिर आहे उन साम्हूं एतिरो न ॻाल्हाईंदा, पर उन्हनि ख़बर आहे त का सपोर्ट न मिलंदी उनखे सलामती जे इन जे काउंसिल जी कमेटी जे क़ौमी सलामती कमेटी जी जेका, उन में बि उनखे को सपोर्ट न मिलंदी। त हीअ सभु हाणे दरवाज़ा थिया बंदि। जेॾी महिल हीअ सभु दरवाज़ा बंदि थी विया त हाणे अॼु जेको उन तक़रीर जो सोचे थो पियो, ॾिसूं जे थी त छा थो उहो करे। ऐं इन में हिकिड़ी प्रॉब्लम अची वई आहे असांजे मुल्क में, उहा प्रॉब्लम इहा आहे त सरकार जा जेके इमरान ख़ान जा जेके वज़ीर आहिनि, मुशीर आहिनि, ॿिया माण्हू, उहे हक़ ऐं बातिल जी जंग ठाहे वरितो आहे। इहा ॻाल्हि पोलराइज़ेशन जेका आहे सोसाइटी जी, उहा हिकिड़ी ख़तरनाक शइ आहे। हाणे कुझु सोसाइटी जा तबिका अहिड़ा आहिनि, उहे सम्झंदा आहिनि त वाक़ई में हक़ ऐं बातिल जी ॻाल्हि आहे, इमरान ख़ान हक़ ते आहे, इहे जेके ॿिया आहिनि इहे उनखे ज़्यादती करे लाइन था पिया, पर उन जी तादाद केतिरी आहे उहो ॿाहिरि निकिरंदो। क़ौमी सलामती जो मसइलो बनाइण जी कोशिशि कई पई वञे, जेके वफ़ाक़ी वज़ीरनि जो मां ज़िक्र कयो पिया, उहा ॻाल्हि हली न। जी डॉक्टर साहब, अहम पॉइंट जेको आहे अवां ॿुधायो आहे, ख़ासि तौर ते पंहिंजे एक्सपीरियंस सां रिलेटेड जेके शयूं आहिनि। मां त चवंदुमि त ब्रेकिंग न्यूज़ अवां ॾिनी त जेको ख़त इमरान ख़ान लहिरायो हो जलसे जे दौरान,
अव्हां जो ख़्यालु इहो आहे त उहो डॉक्यूमेंट जेको आहे जेको प्रिंट आउट थियल आहे उहो पेपर ई उहो न आहे जेको इन क़िस्म जे टेलीग्राम्स में या जीअं केबल अव्हां चओ पिया हुन में यूज़ थींदो आहे, गॾोगॾु उहो एतिरी त कोडिंग में हूंदो आहे जो उनखे ईअं प्रिंट आउट करे बि न पियो सघे, इहा हिकिड़ी वॾी ख़बर आहे। न उहा प्रिंट आउट ते प्रिंटेड मिलंदी आहे न उनखे, प्राइम मिनिस्टर खे फॉरेन ऑफिस में प्रिंट थींदी आहे ऐं उते फॉरन वेंदी आहे, उनखे पोइ डिकोड कयो हूंदा आहिनि हा के डीकोड करण खां पोइ, ऐं उहो के केबल अहिड़ा आहिनि जेके एम्बेसडर लिखंदो आहे त इनखे अर्जेंट आहे ऐं इनखे हाणे ॾेखारियो वञे हेड ऑफ स्टेट खे, त हेड ऑफ स्टेट या हेड ऑफ गवर्नमेंट खे उन वक़्तु उनखे ॾेखारिणो पवंदो आहे। उनजी कॉनोटेशन इहा आहे त इन टेलीग्राम खे यकीनन प्राइम मिनिस्टर खे ऐं प्रेसिडेंट खे जेको उन जेको माण्हू मुक़ररु थियल हूंदो आहे 21वीं ग्रेड जो, उहो फौरी तौर ते उनखे ॿुधाईंदो आहे त साईं हिन जी अहमियत इहा आहे त राति जे 12 बजे तव्हांजी जॻहि मां इहो ॿुधायां थो पियो, त अहिड़ी किस डिपेंड थो करे त कहिड़ी नोईअ जो अपोजिशन बि उन लिहाज़ आहे त वज़ीर आज़म इमरान खान जे पंहिंजे सफ़ीर पारां इहो ख़त लिखियो वियो। इनाम भट्टी साहब ॾाढो था इहो ख़त न आहे जी, ख़त न आहे, इहो हिकिड़ो कम्युनिकेशन जो सिस्टम आहे, सीक्रेट कम्युनिकेशन, हिनखे ख़त नथा चई सघूं, हिनखे कम्युनिकेशन चई था सघूं फ़क़ति। ऐं जंहिं पेपर ते इहो प्रिंट थींदो आहे तव्हांजे नाज़रीन लाइ, उहो उन मशीन जो हिकिड़ो ख़ासि पेपर केमिकल उन में मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, उन में आम पेपर इस्तेमाल बि न थींदो आहे, त उन जेको प्राइम मिनिस्टर ख़त ॾेखारियो आहे उहो ख़त उन ॾेखारियो आहे हिकिड़ो सिंबॉलिक ये खत आयो आहे, ज़ाहिर आहे खीसे में खणी त उहो ख़त न घुमंदो। ठीकु आहे सर, ठीकु आहे। इनाम साहब जेको माण्हू चवंदो त घबराना नहीं है, चवंदो किसी को नहीं छोड़ूंगा, अगर मैं मैदान में हूँ तो फिर आपके लिए मज़ीद ख़तरनाक साबित हूंगा, उहो माण्हू हाणे एनआरओ पियो घुरे, अपोजिशन जी दावा आहे, सम्झो पिया इमरान खान घबराइजी वियो आहे? रुगो घबराइजी न वियो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में वीचारो हाणे वाइड़ो बि थी वियो आहे। इमरान खान जी हाणे सूरत जेका आहे उहा इंतिहाई नाज़ुक थी वई आहे, ऐं ही जेको कुझु हाणे डिले जा टैक्टिक्स थियनि पिया न इस्तेमालु, जेको पार्लियामेंट जूं रवायतूं तोड़नि पिया, आइन ऐं कानून जी जेका रफ़्तार आहे, जेको उनजो तरीक़ेकार आहे, उन जी ॾाढो रुकावटूं विझी जेको ही हाणे कनि पिया, जेको अॼु स्पीकर कयो, इहो अॼु उनखे न करणु खपंदो, इहो मुकमिल तरह सां पार्लियामेंट जे रिवायतुनि जे ख़िलाफ़ आहे। सुभाणे आईंदह हाणे केर बि जेकॾहिं इन क़िस्म जी का कंहिंजे ख़िलाफ़ जेकॾहिं अदम एतमाद जी रिथ पेश करे त हुन वटि हाणे इहा रवायत थी वई त उहो बि ईअं करे सघे थो। ऐं जेको आइन में लिखियल आहे त जॾहिं वंस जेको आहे उहा रेज़ोल्यूशन थी वञे मूव, उन खां पोइ जेको आहे सो उन ते 3 ॾींहंनि ताईं डिस्कशन कराए विदिन 7 days जेको आहे सो उन ते डिसीशन ॾियणो आहे। त हाणे ही जेका सूरत हाल थी, तव्हां हिकिड़ो अॻ में 3 ॾींहं वठी छॾिया, वरी तव्हां 3 ॾींहं हाणे ॿिया वठी छॾिया, 3 तारीख़ ते वरी जेकॾहिं इजलास थींदो त उन ॾींहुं हाणे उनजी जेका 3 तारीख़ जी शिकिल आहे लास्ट आहे सर, या त वोटिंग कराइणी पवंदी या वरी अञा को गैराइनी अमल करे डेप्यूटी स्पीकर या स्पीकर। हींअर इहो ई जुमिलो पे चयो त 3 तारीख़ लास्ट डे आहे, उन ॾींहं ते बग़ैर डिस्कशन जे हाणे वोटिंग कराइणी पवंदी। ऐं ही इन जे करे बि थी सघे थो, हिननि इन जे करे बि बचणु चाहियो हुजे त ऐवान जे अंदरि जेके हाणे ॻाल्हियूं थींदियूं उहे ॻाल्हियूं बि भला न थियनि। हाणे बिना ॻाल्हियुनि जे खणी जेकॾहिं एतिरी ख्वारी थी आहे त आख़िरी ॾींहं ते रुगो वोटिंग थी ख़तमु थी वञे, पर ऐन मुमकिन आहे उन खां अॻु में अञा ही वधीक क्राइसिस तरफ़ वञणु चाहिनि पिया। जेको ही अॼु नेशनल सिक्योरिटी कमेटी जेका आहे, पार्लियामेंट्री सिक्योरिटी कमेटी जेका आहे, उन में जेको वियो आहे, मुमकिन आहे उन में हुननि इहे अहिड़े क़िस्म जूं शयूं रखियूं हूंदियूं त हाणे हिनखे अञा अॻिते वधीक कीअं जेको आहे सो डिघो करे सघिजे थो। पर मूंखे जेको अंदाज़ो आहे उहो इहो आहे त हींअर इमरान खान खे सभिनी हंधनि खां जवाबु मिली चुको आहे। कोर्ट ॾांहुं बि रुजू करण जो हुन वटि को ऑप्शन कोन्हे जो हुन ख़त खे खणी कोर्ट में वञे। नेशनल सिक्योरिटी काउंसिल जेका ठहियल आहे उन जे तरफ़ बि न वियो। हिन पंहिंजी मक़ामी इस्टेब्लिशमेंट खे बि इशारनि कनाइनि में जेको आहे सो उनखे बि हिन में मुलविस करे छॾियो, जंहिंजे करे कल्ह हिनखे जेका मीटिंग थी हूंदी उन खां पोइ जेको नतीजो निकितो आहे त अपोजिशन जेका ॻाल्हि पई करे त अपोजिशन खे उहो मैसेज ॾिनो वियो आहे त इमरान खान सेफ पैसेज पियो चाहे ऐं उनजे करे तव्हां जेको आहे सो उन ते ॻाल्हियूं ॿोलियूं कयो। आउं सम्झां थो हींअर अपोजिशन जेतिरी वधीक सघारी थी वई आहे, जेतिरो वधीक उन्हनि जो हाणे पलड़ो भारी थी वियो आहे, त ओतिरो उन्हनि जो मन बि वधी वियो हूंदो। जॾहिं उन्हनि जो मन वधियल न हुयो उन वक़्त में जेके अहिड़ियूं के ॻाल्हियूं कजनि हा त को इम्कान आहे त रस्तो निकिरी सघियो पए, पर हाणे जेतिरो अपोजिशन जो मन वधी वियो आहे, हाणे त हू चाहींदा त तव्हां हिन मां हथु कढो ऐं तव्हां हथु कढो। हाणे असां पाण ई ॾिसूं त हिन सां छा थो थिए। ऐं ॿियो त ज़ाहिर ॻाल्हि आहे त ॿियूं धुरियूं बि जेके आहिनि ऐं मुमकिन आहे जेकॾहिं को बि इन क़िस्म जो हिनखे सेफ पैसेज ॾींदा बि त उहो मुमकिन आहे परवेज़ मुशर्रफ जहिड़ो हुजे जो वञी हलियो ऐं उनखां पोइ ॿाहिरि वञण जो वापसि वञण जो को रस्तो ई न हुजे।
ऐं उन सां गॾोगॾु जेको न त ॿी सूरत जेका आहे, कल्ह खां तव्हां ॾिठो हूंदो इलेक्शन कमीशन वटि जेको फॉरेन फंडिंग केस वारी जेका हाणे लाइन अख़्तियार करणु शुरू कयो आहे उन केस, उहो बि पंहिंजी हिकिड़ी संजीद रस्ते ॾांहुं गामज़न थियणु शुरू थी वियो आहे। किथे ईअं त कोन थींदो त जेकॾहिं हाणे ई बाक़ी जेकॾहिं भले हिननि खे 4 महीना बि मिलनि था न हुकूमत जेका बि हाणे ठहंदी, त उहा 4 महीननि में छा 4 ॾींहंनि जे अंदरि इहो फॉरेन फंडिंग वारे केस में त घटि में घटि इमरान ख़ान खे कंहिं न कंहिं तरह सां ॾोही करार ॾेई सघे थी। मतिलबु अवां जो बि ईअं ई ख़्यालु आहे जीअं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जो ख़्यालु हो त आम जेके असांजा सीज़न पॉलिटिशियन्स आहिनि जेके जेल वञी चुका आहिनि, केसिस खे मुंहुं ॾेई चुका आहिनि, इमरान ख़ान उन्हनि वांगुरु न आहे ऐं केसिस जो सोचे करे घबराइजी थो वञे पियो, जेल जो सोचे करे घबराइजी थो वञे। ॾिसो उन में बिल्कुलु इहा हिन में ॻाल्हि रुॻो इन जी न करण जी कोन्हे, तजुर्बे मां असांखे ख़बर आहे न। तव्हांखे यादि हूंदो मुशरफ वारे टाइम में हिकिड़ो हिन ते जेको आहे पुलिस ॿधण आई त कीअं उतां भॼी ॾेखारियो हुई। त पॉलिटिशियन ईअं कंदा आहिनि छा? मूं त न ॾिठो आहे त जेकॾहिं पार्लियामेंटेरियन पॉलिटिशियन जंहिंखे हेॾो सारो डेमोक्रेटिक जेको आहे सो वे सां इलेक्शन लड़ंदो हुजे, माण्हुनि वटि वेंदो हुजे, रुजू कंदो हुजे, उहे ईअं भॼंदा थोरे आहिनि। उहे त कूड़े केस में बि FIR कूड़ी भले छो न हुजे, उहो त पाण खे प्रेज़ेंट कंदो न, उनखे प्रेज़ेंट करे उनखे केस खे कूड़ो साबित करणो आहे ऐं इन सां अञा वधीक मोराल बुलंद थींदो आहे। ऐं ख़त वारे मामले ते अव्हांजो कमेंट इनाम भट्टी साहब, जीअं डॉक्टर साहब चयो जमील अहमद ख़ान साहब, त अमेरिका जहिड़ो मुल्क जेकॾहिं वज़ाहतूं ॾिए त इन खां वधीक असांजो तमाशो कीअं थी सघे थो? मतिलबु इमरान ख़ान ख़त वारे मामले में बि असांखे मज़ाक जो निशानो बणायो आहे, अमेरिका जहिड़ो मुल्क वज़ाहतूं पियो ॾिए, तमाशो कयो वियो आहे। ॾिसो ही त हिकिड़ी एम्ब्रेसिंग कंडीशन थी वई न, माना शर्मनाक सूरताल थी वई हिकिड़ी रियासत जे लाइ। हिकिड़ो मुल्क जंहिंखे ॿियो मुल्क चए त बाबा ही छा आहे, तव्हांजा हुकुमरान छा पिया ॻाल्हाइनि ऐं छा पिया चवनि, त हीअ एम्ब्रेसिंग कंडीशन हूंदी आहे। साईं जमील साहब जेको आहे सो फॉरेन सर्विसिस में रहियो आहे, उनखे ख़बर आहे त सॼी दुनिया जे अंदरि अहिड़नि अमलनि जे करे हू तव्हांजे लाइ नुक़्ते नज़र कहिड़ो रखंदा आहिनि। ऐं उहो अंग्रेज़ी जो हिकिड़ो प्रोवर्ब आहे न त कंपनी इज़ नोन बाय द पर्सन इट कीप्स, या वरी पर्सन इज़ नोन बाय द कंपनी ही कीप्स। त हाणे हू चवंदा भई तव्हांजो मुल्क इहो आहे न, तव्हांजा हुकुमरान इहे आहिनि न, त हाणे इही आहे सुप्रीम लेवल। तव्हांजो प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान जेकॾहिं इन क़िस्म जी का ॻाल्हि करे ऐं उनखे ॿी कंहिं रियासत खे वज़ाहत ॾियणी पइजी वञे त उहा वज़ाहत न हूंदी बल्कि हिकिड़ी एम्ब्रेसिंग कंडीशन हूंदी आहे। हू उनखे इन नज़र सां ॾिसंदा आहिनि ऐं पोइ यकीनी तौर ते इन सां तव्हांजा फॉरेन जा जेके तालुकात आहिनि उहे बि मुतासिर थींदा आहिनि, उन में तव्हांजा अंदरूनी जेके तालुकात आहिनि उहे बि मुतासिर थींदा आहिनि ऐं ड्रिघे मुदे ताईं जेके पॉलिसियूं जुड़ंदियूं उहे पिणु मुतासिर थींदियूं। ही त हिन मुसलसिल जेके माना शयूं थियूं उन्हनि खे त छॾियो, पर ही सिर्फ़ु 2-3 ॾींहंनि जी जेका सूरताल बीठी आहे, इन आउं सम्झां थो त पाकिस्तान जी जेका फॉरेन पॉलिसी आहे, ख़ारजा जो जेको सॼो मैदान आहे, उनखे ॾाढो जेको आहे सो हिकिड़ो एम्ब्रेसिंग करे छॾियो आहे ऐं उन में उनखे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। जो अपोज़िशन अॻवाननि इहा ॻाल्हि बरमला चई त इमरान ख़ान जी कोशिशि इहा रही आहे त भले फॉरेन पॉलिसी केॾी बि तबाह थिए पर परॾेही क़ुवतुनि खे हरूभरू बि इन्वॉल्व करणो आहे इन ख़त जे मामले खे अॻिते आणे करे। जी, ऐं इन में इहो जेको नुक़सानु थियो आहे हिन खे लॻे थो त शायदि हिन सां कोई न पॉलिटिकली गेन कयो आहे, पर हिन जा जेके सलाहकार आहिनि, छाकाणि त सलाहकार जेके आहिनि उहे रूट्स जा पैदा थियल न आहिनि, माना ग्राउंड रियलिटीज़ खां वाक़ुफ़ न आहिनि, हुननि जूं हिते रूट्स एतिरियूं न आहिनि। शहबाज़ गिल टाइप जेके हूंदा जिन हुनखे इहे मशवरा ॾिना हूंदा। मां बि कोट करण वारो हुयुमि, शहबाज़ गिल जेको चवे थो त मां त अमेरिका में प्रोफेसर आहियां, लेक्चरर आहियां, मुंहिंजो त ख़ैरु आहे, मतिलबु इमरान ख़ान पाण मूं ख़ैर त हाणे लॻे थो हुनजो बि न आहे, अमेरिका वञे त ख़बर पइजी वेंदसि, छाकाणि त कल्ह खां तव्हां ॾिठो हूंदो जेको अॼु वरी हिन जो शुरू थी वियो आहे त बावजूदि हिते एडवाइज़र हुजण जे ऐं उते हिकिड़ी नौकिरी बि हिनजी कंटिन्यू आहे जंहिंजी सैलरी बि जेका आहे खणंदो रहे थो। हींअर त ख़ुदि उन पब्लिक यूनिवर्सिटी खे बि इहो सम्झ में ईंदो त हीअ कहिड़ो माण्हू हो, उते हुकुमरान जमायत जो हिकिड़ो ख़ासि माण्हू थियो वेठो आहे, हिते असां वटि मंथली पघार बि खणे पियो। त इहे सभु जेके मामला हूंदा इंतिहाई जेको आहे सो संजीदह थी वेंदा। त आउं सम्झां थो इन जो मजमूई नुक़सानु त हिकिड़ो हुनखे थियो ई थियो, मुल्क खे नुक़सानु थियो, उहो ॿिए पासे ऐं ख़ुदि इन में हाणे ड्रिघे मुदे में इन्हनि सभिनी शयुनि खे वरी बैलेंस करण जे लाइ ऐं वापसि करण लाइ जिन माण्हुनि खे कोशिशि करणी पवंदी उहो अलॻि थींदो। ॿियो जेको वॾो नुक़सानु थियो उहो थियो माण्हुनि जे एतमाद जो, उन्हनि इदारनि जे एतमाद जो, जिन सम्झो हो त असां हिननि करप्ट ऐं ॿियनि हुकुमराननि मां जिन माज़ी में सॼो गंद फैलायो आहे उन्हनि मां जान छॾाईंदासूं, हिन जे करे मुल्क कंहिं हिकिड़े सुठे रस्ते ते हली वेंदो, उन सॼे तजुर्बे हिकिड़ो अहिड़ो फेल्यूअर हुननि जे आॾो आंदो आहे जो वापसि फिरी गिरी वरी उन्हनि माण्हुनि ते वञी करे
इनहिसार कंदा ऐं उनजो नुक़सानु ख़ुदि वरी जेको आहे सो असां तव्हां सभिनी खे बि इहो थींदो त शायदि हिते वरी अहिड़े क़िस्म जे तजुर्बे जे लाइ कॾहिं केरु सोचे बि न त भई असां साफ़ शफ़ाफ़ क़यादत आणण जी ख़्वाहिश में कंहिं सुठे माण्हू खे आणण जी ख़्वाहिश में रहियो खुयो बि पंहिंजो को नुक़सानु कराए विझूं। ऐं सम्झां थो किथे इहो वरी हिकिड़ो उमेद जेका हूंदी आहे न उहा बि ख़तमु थी वई। तंहिंजे करे हर को चवंदो बाबा जहिड़ा आहिनि तहिड़ा आहिनि, इन्हनि ते ई गुज़ारो कयो, घटि में घटि मुल्क जी साख त बची पई आहे ऐं मुल्क जो ॿाहिरि जेको आहे उहो तव्हांखे घटि में घटि पोइ इहो त कोन थो चए त तव्हां असां सां कीअं था हलो। त आउं सम्झां थो इहे सभु शयूं थियूं ऐं उन सां गॾोगॾु आपोजिशन हींअर जंहिं तरीक़े सां वरी वधीक सगारी थी ईंदी, वापसि जंहिं तरीक़े सां वरी हू इलेक्शन्स में वेंदी, ज़ाहिर आहे हू त वरी उनजी तयारी कंदा न। इमरान ख़ान खे इलाही मौक़ा मिलिया, इक़्तिदार बि मिलियो, उनखे बि बहितर न करे सघियो। इक़्तिदार खे सुहिणे नमूने सां ख़ुदा हाफ़िज़ करण जो मौक़ो बि मिलियो, उहो बि न करे सघो। मुल्क जे अंदरि हिकिड़ो अवामी हीरो थी उभरण जो हिनखे मौक़ो मिलियो, उहो बि न थी सघियो। पर हिन जेके बि सभु कमु कया उहे सभु अहिड़ा कयईं जो हाणे माण्हू हिनखे इन्हनि शयुनि सां यादि कंदा। सिर्फ़ु जेके हिन जा जुमिला आहिनि न, घबराना नहीं, जर्मनी, जापान ऐं अहिड़े क़िस्म जा जेके बि खोड़ सातरा जेके हूंदा उहे सभु जेको आहे सो हाणे हिनखे तव्हां माज़ी में सम्झिजो इक़्तिदारी लतीफ़ा हूंदा। जेका असांजी आहे न छा चइबो आहे क्लब जेका आहे पॉलिटिकल क्लब्स जो इहे जोक्स हूंदा ऐं पॉलिटिकल क्लब्स जे जोक्स जा मुंहिंजे ख़्याल में जेको प्रोग्राम हलंदो आहे हिकिड़ो कहिड़ो हूंदो आहे हिकिड़ो प्रोग्राम जंहिंमें इहे हिन ते पैरोडीज़ ठाहींदा आहिनि, हम सब एक है, हम सब उम्मीद से हैं, हम सब उम्मीद से हैं, हम सब उम्मीद से हैं। त उन जा जेके थींदा त आउं सम्झां थो हींअर गेम त ओवर आहे पर अञा जेको ख़दशो आहे अॼु हिन जो किताब ख़बर न आहे छा कंदो, इन में अञा ताईं मूंखे ख़दशो इहो आहे त ही कोशिश इहा कंदो जेकॾहिं मूंखे सेफ पैसेज नथा ॾियो त को न को क्राइसिस क्रिएट करे ऐं उन क्राइसिस जे लाइ ऐन मुमकिन आहे अॼोकी सिक्योरिटी कमेटी जेका पार्लियामेंट जी आहे उन में हिननि को अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो कयो हुजे जंहिंजो ही हिते ख़िताब में बि इज़हार कंदो ऐं ख़िताब खां पोइ वरी उन ते हू कुझु न कुझु एक्शन खणण लाइ बि सोचींदो। ऐं हिन छाकाणि त हाणे हिनखे इहो सम्झी वरितो आहे त तमामु वॾो नेशनल सिक्योरिटी रिस्क जो मसइलो आहे ऐं जंहिंजी सादी ॻाल्हि आहे जीअं जमील साहब ॿुधायो त ख़त ई ओरिजिनल कोन्हे ऐं इहा जेका कम्युनिकेशन आहे यानी उहा कम्युनिकेशन ई ओरिजिनल कोन्हे, पर जे ओरिजिनल कम्युनिकेशन हुजे बि त उनजो को मक़सदु इहो कोन्हे जेको ही ॿुधाए थो ऐं उन सां अञा वधीक। ऐं ॿियो वरी मज़ेदार ॻाल्हि इहा जॾहिं भई तव्हांजो पंहिंजो सफ़ीर इहा शइ लिखे थो त पोइ इहा थ्रेट कीअं थियो, कंहिं ॿिए मुल्क जे तरफ़ां तव्हांखे थ्रेट कीअं थियो, इहो त तव्हांजो सफ़ीर तव्हांखे ख़ुदि थ्रेट ॾिए पियो, तव्हां हुनखे घुराए पहिरीं त उनखां पुछो न त तव्हां कहिड़े बुनियाद ते इहे शयूं चयूं ऐं जेकॾहिं हुन तव्हांखे कम्युनिकेट कयो आहे त हीअ शइ जेका आहे असां हुनखे महसूसु थी आहे या मुलाक़ात मां मिली आहे या कंहिं हुनखे चयो आहे त तॾहिं बि उनजे लाइ उन्हनि खे उनजो हिकिड़ो पंहिंजो प्रोसीजर आहे, उनजो हिकिड़ो कोडल प्रोसीजर आहे, उनजा हिकिड़ा पंहिंजा जेके प्रोफेशनल लवाज़मात हूंदा आहिनि फॉरेन पॉलिसी जा, फॉरेन ऑफिस तव्हांजी जेका आहे असां हुनखे कीअं डील कंदी, जंहिं मुल्क जे लाइ हुन जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि कई बि आहे त उन सां तव्हांजो मुल्क फॉरेन पॉलिसी जे तहत उनखे ऑफिस कीअं कॉल करे उन सां कीअं ॻाल्हाए सघे। शेख रशीद पारां जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई वई अॼु अवां जीअं चयो त उम्मीदूं इमरान ख़ान जूं ख़तमु थी वियूं आहिनि, पर मूंखे लॻे थो त अञा का उमेद त इमरान ख़ान खे आहे जो शेख रशीद जो इहो चवण त ईंदड़ 48 कलाक इंतिहाई अहम आहिनि, क़ौम खे छंछरु आचर ताईं जुमे ऐं छंछर जी राति ताईं इंतज़ारु करिणो पवंदो ऐं शेख रशीद जो चवणो त अञा का बि ॻाल्हि फाइनल न थी आहे, उन जे लाइ वेट करिणो पवंदो। इहे मिड़ई हाणे जेको आहे सो आसरा ॾियणा आहिनि ऐं ड्रिॼारणो आहे, अपोजिशन खे थोरो जेको आहे सो हूंदो आहे न नर्व्स उन्हनि जूं जेके आहिनि उन्हनि खे थोरो टेम्परामेंट उनजो तेज़ करण जे लाइ त किथे का हू अहिड़ी ऐं हीअ बि जेको आउं सम्झां पियो हीअ जेको पार्लियामेंट खे बार बार डिले कराई थी वञे न उन में हू हिकिड़ो इहो बि करणु था चाहिनि त आपोजिशन कंहिं अहिड़े एक्सट्रीम क़दम ॾांहुं वञे जंहिंखे जवाज़ बणाए बाज़ी जेका आहे सा उहा फेरे सघिजे। पर आउं सम्झां थो इहे पार्लियामेंटियन जेके आपोजिशन हींअर आहिनि उहे इलाही सीज़न्ड आहिनि, काफ़ी उन्हनि जो तजुर्बो आहे, उन्हनि खे ख़बर आहे त हिननि खे जमील अहमद ख़ान साहब खां ब्रीफली इन आख़िरी क्वेश्चन ते कमेंट्स वठूं। जमील साहब, अव्हां खे बि ईअं पियो लॻे त सभु दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि या शेख रशीद जी जीअं ॻाल्हि आहे त हू चवे थो ईंदड़ 48 कलाक इंतिहाई इम्पोर्टेंट आहिनि, का बि शइ फाइनल न थी आहे? सर ब्रीफली प्लीज़। माइक खोलियो जमील साहब। डॉक्टर जमील अहमद खान साहब।
शेख रशीद के टके पैसे जो आसरो हूंदो को जी। 245 इमरजेंसी मता लगाए वठंदा आहियूं उन पर उहो आसरो ख़त्म थी वियो, उहो टाइम लंघी वियो, जंहिंमें इन कोशिशि ज़रूर कई हूंदी जेके सरबराहनि सां मुलाक़ात कंदो रहियो आहे, इनखे उतां इनकारी मिली आहे, पोइ इहे इन स्टेज ते पहुतो आहे। बाक़ी हाणे उहो स्टेज हले वियो त जंहिंमें 245 इन्वोक करे छॾिया, इमरजेंसी लॻाए छॾिया। ठीक है सर, थैंक यू सो मच डॉक्टर जमील अहमद खान साहब, इनाम भट्टी साहब बड़ी मेहरबानी, नसीर मेमर साहब अवां मेहरबानी है, डॉक्टर रफ़ीक साहब जो एंड में राब्तो कटिजी वियो, अवां बड़ी मेहरबानी अवां जॉइन कियो। नाज़रीन असांजा पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो मजमूई ख़्याल इहो आहे त इमरान ख़ान जे लाइ हिन वक़्तु समूरा रस्ता बंद थी चुका आहिनि, इंटरनल जेका एस्टेब्लिशमेंट आहे उनखे उहो नाराज़ करे चुको आहे, पॉलिटिकल जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सां बि जेकॾहिं हिन वक़्तु ताईं कंहिं कम्युनिकेशन में रहे हा त शायदि को रस्तो उनखे सेफ पैसेज जी सूरत में मिले हा, पर हाणे जेकॾहिं हू केतिरी बि डिमांड करे, केतिरो बि फेस सेविंग जे लाइ ऑफर्स करे, असेंबली टोड़ण जी ॻाल्हि करे, पर इन में तमामु घणी देरि थी चुकी आहे। ख़तम वारे मामले ते इमरान ख़ान न रुगो मुल्क जे अंदरि पर इंटरनेशनली बि पाकिस्तान खे मज़ाक़ बणाए छॾियो आहे, जो अमेरिका जहिड़े मुल्क खे इन हवाले सां सफ़ाई जेका आहे उहा ॾियणी पई ऐं वज़ाहत जेका आहे उहा जारी करणी पई। अॼु के प्रोग्राम में असां इन मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कई, क़ौमी असेंबली जो इजलास बि आचर ताईं मुलतवी कयो वियो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।